हुकुम क्यों ए बंदो हाज़िर है जाबिर हमरा अगन कर हमरा बाबा सही तहां जे इत्तला खां अॻु में हमरा प्यार तुझे न ॾाढा सिर को जे अॻियां झुकंदो न बाबा साईं न ऐं सर कटिजी त सघे थो पर तुंहिंजे साम्हूं कॾहिं झुकी न कुस पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद दोस्तों। अचण वारे एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो सावल खे नेठ जेको आहे चाकर ख़ान उन जे भाइरनि सां गॾु सोटनि सां गॾु पकड़ाए खंभड़ाए खणी ईंदो आहे ऐं कुटको बि ॾींदो आहे ऐं चवंदो आहे मञ त जेको मुंहिंजे भाउ सां रावल सां कहर थियो आहे ज़हर ॾिनो वियो तूं कयो आहे। होॾां वरी जेको भावल वारा आहिनि उहे बि भड़काईंदा ऐं चाकर ख़ान खे त सावल जा माण्हू अॻे तयारु लॻा पिया अलाए उन्हनि खे कंहिं ॿुधायो वग़ैरह वग़ैरह यानी हू हिकु शैतानगिरी जो रोल अदा करे रहियो आहे। ऐं हेॾां जेको आहे सावल झुकंदो कोन सावल सदाईं इहो ई हणंदो डायलॉग्स मरी सघे थो सावल झुकी नथो सघे। अहिड़े हिसाब सां सजावल इहो हुनजो जवाबु ॾींदो सावल ऐं चाकर खे अञा गुस्सो ईंदो ऐं दरअसल दोस्तों हाणे होॾां जेको आहे इहो टुंडो इहो अञा कम खे हेॾो भड़काइण वारो आहे। जी हाँ दोस्तों हेॾां सावल ऐं चाकर इन्हनि जी पंहिंजी वठि पाजावा सावल ईअं सम्झंदो त चाकर पाण कयो आहे चाकर ईअं सम्झंदो त इहो सावल दुश्मनी निभाई आहे ऐं अहिड़े हिसाब सां इन्हनि जी दुश्मनी हाणे अॻिते आहिस्ता आहिस्ता वधंदी वेंदी ड्रामे में। होॾां जेको आहे रुंडो टुंडो यानी स्पटी जेको आहे उहो अञा इन जे जहिड़े खे मचाईंदो जीअं ॿई धुरियूं विढ़ी अञा तबाह बर्बादु थियनि उन्हनि में अञा जेको आहे न बाहि लॻाईंदो। वीडियो सुठो लॻो त लाइक सब्सक्राइब ज़रूरु कजो।